हैदराबाद में स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं ॿिनि समाजी तंजीमुनि जे ताउन सां हैदराबाद क्लब अॼु जो नौजवान सुभाणे जो लीडर जे उनवान हेठि सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में शरीक एसएस न्यूज़ जे CEO साजिद सोलंकी, ज़ुल्फ़कार हालीपोटो, जुनेद दाहिरी, सिंध बार काउंसिल जो मेंबर अयाज़ तुनियो, मसरूर ज़ई समेत नौजवाननि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त अॼु जे नौजवाननि खे पंहिंजो वक़्तु ज़ाया न करणु घुरिजे। हू पंहिंजी जंहिं फील्ड सां महारत रखनि था उहे पंहिंजे शोबनि में किरदारु अदा करे अॻियां अचनि। तालीमी इदारनि मां पास आउट शागिर्दनि खे घुरिजे त हू पंहिंजे लाॻापियल जिन शोबनि में एक्टिविटी करे अॻियां अचनि। हुननि चयो त नौजवान पढ़ाई दौरान इहे ज़हन में इहो न रखनि त असांखे नौकरी करणी आहे। ही नौजवान पंहिंजे ज़हन में इहो रखनि त पंहिंजो बिज़नेस करियूं त जीअं हू अॻिते अची ख़ुशहाल थियनि। जॾहिं त एसएस न्यूज़ जे CEO साजिद सोलंकी खे शील्ड पिणु ॾिनी वई।